Hi guys, welcome back to the Sindhi Girl YouTube channel. तव्हांखे ख़बर आहे मूंखे मस्कारा लॻाइण ॾाढो वणंदो आहे. मुंहिंजे आईलैशेस खे ईअं मथे करे छॾींदा सुठी तरह. अॼु असां इहे ॿ मस्कारा कंपेयर था कयूं. इहो लोरियल जो आहे वॉल्यूमिनस लैश पैराडाइज़ एंड इहो हिन मस्कारा जो ड्यूप आहे. ड्यूप माना कॉपी बट नॉट एग्जैक्टली कॉपी बट उनखे ॾिसी करे लोरियल वारनि इहो कढियो. त इहो आहे टू फेस्ड जो बेटर देन सेक्स मस्कारा. असां इन पैकेजिंग जे बारे में एक्चुअल मस्कारा जे बारे में ॻाल्हाईंदासीं, इन अघनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं एंड मां तव्हांखे हिकु अख ते लोरियल जो हणी ॾेखारींदमि, हिकु अख ते बेटर देन सेक्स. ओके, अच्छा चालू कयूं इहो वीडियो. हाणे पहिरीं ॻाल्हि, लोरियल जो वॉल्यूमिनस लैश पैराडाइज़ टू फेस्ड बेटर देन सेक्स जे पॉपुलैरिटी खां पोइ ठहियो हुयो. इहो ॾाढो झूनो मस्कारा आहे, जाम फेमस आहे. टू फेस्ड जो बेटर देन सेक्स मस्कारा मां फर्स्ट टाइम ट्राई कयो डेबिनम्स में. त उन मूंखे जंहिं महिल हणी ॾेखारियो हुई काउंटर वारी लेडीअ ट्रायल लाइ, उन महिल ॾिसी करे मूंखे एॾो ईअं थियो ओ माई गॉड. त उन महिल मां नंढी साइज़ वरिती हुई एंड पोइ हे उन्हनि जो लिमिटेड एडिशन मस्कारा आहे. बट बेसिकली जेको हे मस्कारा आहे इन जो जेको वॉन्ड आहे, वॉन्ड खे सिंधीअ में छा चइबो आहे मूंखे ख़बर न आहे, जेको हणण जो एप्लीकेटर आहे उनजो ईअं आवर ग्लास शेप आहे. त प्रॉपरली आईलैशेस खे पकड़े करे ईअं मस्कारा हणंदो आहे. हाणे जेकी हिन जी वॉन्ड आहे, इहो जेको एप्लीकेटर आहे उहो ईअं सिधो आहे, आवर ग्लास कान्हे, एग्जैक्ट सेम न आहे बट थोरो सिमिलर आहे. मां तव्हांखे ॿई क्लोज़अप करे ॾेखारियांव थी. हे तव्हां ॾिसी था सघो कीअं था लॻनि. मां हिन जो क्लोज़अप बि विझंदमि. बट बेसिकली इन्हनि सिमिलर ठाहिण जी कोशिशि कई आहे, हिकदमि साॻियो न बट सिमिलर. हाणे अचो त असां इहो मस्कारा एक्चुअली ॿई ट्राई कयूं, हिकु अख ते लोरियल, हिकु अख ते टू फेस्ड जो बेटर देन सेक्स. मस्कारा हणण खां अॻु मूंखे पंहिंजे वॉटर लाइन खे टाइट लाइन करणु वणंदो आहे. माना हिते अख जे हेठां ईअं जेकी लैश लाइन आहे उते जिते जिते ईअं वाइट आहिनि जॻह आहे उते ईअं हणी छॾणु वणंदो आहे. त उहो हणूं था ऐं उन खां पोइ स्टार्ट था कयूं. तव्हांखे हिन अख में ऐं हिन अख में फ़र्क़ु ॾिसण थो अचे. मां इहो स्टीला जो स्मच काजल आईलाइनर हणियो आहे सफ़ायर में, डार्क ब्लू कलर में. ख़ाली हितां वॉटर लाइन खे टाइट लाइन कयो आहे. हाणे मां इन अख ते बि थी कयां. ठीकु आहे, हाणे टाइट लाइनिंग थी वई. हाणे हिन वारे आई ते, हीअ मुंहिंजी कहिड़ी अख आहे, राइट साइड जे अख ते मां लोरियल जो वॉल्यूमिनस लैश पैराडाइज़ थी हणां. हाणे हिकु ॻाल्हि जेकी मूंखे न वणंदी आहे हिन जी, मां तव्हांखे मस्कारा हणण खां पोइ बि ॿुधाईंदमि, हिन में प्रोडक्ट जेको आहे न उहो ब्रश ते जाम निकिरंदो आहे. त मां पहिरियों सॼो उहो प्रोडक्ट हिन ते लाईंदी आहियां वापसि बॉटल जे जेकी ओपनिंग आहे मस्कारा ट्यूब जी, एंड उन खां पोइ हणणु चालू कंदी आहियां. छाकाणि त एॾो प्रोडक्ट निकिरंदो आहे पोइ ईअं जाम थिक लैशिस थी वञनि ऐं अटकंदो आहे हणण में, जाम क्लम्पी थी वेंदो आहे. मूंखे जंहिं मेकअप आर्टिस्ट मस्कारा हणणु सेखारियो हुई नंढनि में, उन चयाईं की कांच खे हेठि पकेर एंड हेठां खां ॾिसी करे हिकदमि हेठां खां ईअं चालू करे मथे ताईं खणी अचु, रूट्स खां वठी टिप ताईं खणी अचु मस्कारा खे. एंड उहा जेकी हुन सलाह ॾिनी हुई मां उहा अॼु ताईं फॉलो कंदी आहियां एंड मूंखे जाम उहा वणंदी आहे ॻाल्हि. जाम क्लम्पी थो थिए मुंहिंजो हिन में, ईअं गॾिजी पकिड़िजी था वञनि वार. आई होप तव्हांखे ॾिसण थो अचे. मां क्लोज़अप बि विझां थी. बसि हिन ॻाल्हि जे अलावा मूंखे इहो मस्कारा जाम वणंदो आहे लोरियल जो वॉल्यूमिनस लैश पैराडाइज़. आई विश ख़ाली एॾो ईअं क्लम्पी न निकिरे, एॾो ईअं ब्रश भरियल न निकिरे. तव्हांखे ॾिसण थो अचे, ॿ मिनट मां क्लोज़अप कयां. हे थी वियो लोरियल जो वॉल्यूमिनस लैश पैराडाइज़. हाणे अचो त हिन साइड हणूं टू फेस जो बेटर देन सेक्स मस्कारा. हे मुंहिंजो लिमिटेड एडिशन आहे बट इन में ख़ाली हिन जी पैकेजिंग ईअं थोरी ग्लिटरी हुई, छाकाणि त हिननि जो बर्थडे हो टू फेस ब्रांड जो, बट बाक़ी सॼो सेम ई आहे. हिन जो ब्रश ॾिसो मूंखे क्लीन न करिणो पवंदो आहे, छाकाणि त ख़ाली तव्हां थोरो टिप तां कढियो, छाकाणि त सॼो सुकल ई आहे, ख़ाली थो निकिरे. सुकल माना ईअं ख़राबु वारो सुकल न, बट वधीक प्रोडक्ट लॻी नथो निकिरे. एंड हे बि मां साॻे तरीक़े सां ई हणंदमि. मूंखे इहो मस्कारो जाम वणंदो आहे. इन खां बेटर कोई कमु न कंदो आहे मस्कारो, लाइक कोई न, लेंथ में बि, वॉल्यूम में बि, माना ईअं लंबा बि कंदो आहे, थुलियूं बि लॻंदियूं आहिनि, आईलैशिस सभु कुझु कंदो आहे. हिन मस्कारे खे खोलण लाइ मां एॾे टाइम खां वेठी हुअमि. डू यू सी दिस? ॾिसो इहो हयो एंड माई गॉड वापसि खां मां प्यार में अची वियमि. मूंखे इहो मस्कारो जाम वणंदो आहे, मुंड खां वणियो आहे. सभिनी खां पहिरियों मस्कारो मुंहिंजो इहो ई हुयो. हाणे जेको मथे थोरो कारो कारो लॻी वियो आहे उहो कढां. जीअं तव्हां ॾिसी था सघो, आई थिंक ॿई सिमिलर था लॻनि. ॾाढो सुठो कमु कयो अथई. ख़ाली हिन जो जेको आहे उहो ब्रश में प्रोडक्ट ॾाढो ईंदो आहे, बट जेको इफेक्ट आहे ऑलमोस्ट सिमिलर आहे. हिन वारे में मूंखे ॾिसण थो अचे हेठां जेको आहे न, हितां
आई लैशिस जिते शुरू थियूं थियण उते वधीक प्रोडक्ट डिपॉज़िट थो थिए त ऑफकोर्स वधीक प्रोडक्ट लॻल आहे ब्रश ते त वधीक थो डिपॉज़िट थिए। हिन में मूंखे ईअं इवन कोटिंग थी लॻे, प्रॉपरली मथां खां हेठि ताईं प्रॉपरली डिवाइड थियो आहे जेको बि प्रोडक्ट आहे। लेंथ वाइज़ थोड़ी मां पार्शल आहियां बेटर देन सेक्स लाइ, छाकाणि त उहो मुंहिंजो फर्स्ट मस्कारा हुयो जेको मां वरितो हुयो एंड आई थिंक बेटर देन सेक्स मस्कारा थोड़ी वधीक लेंथ ॾींदो आहे हिन खां, बट अदरवाइज़ आई रियली लाइक इट। मूंखे जेको इफेक्ट आहे उहो बि जाम वणे थो, जेकी लेंथ आहे जेको वॉल्यूम आहे ॾाढो सुठो थो लॻे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी ॿिन्हिनि जो अघु एंड असांखे ॿिन्हिनि बॉटल्स में घणो प्रोडक्ट मिलंदो आहे। हिन वारे में जेको आहे लॉरियल लैश पैराडाइज़, इन में असांखे मिले थो 7.6 मिलीलीटर्स प्रोडक्ट एंड हिन में जेको आहे बेटर देन सेक्स टू फेस जो इहो आहे 8 मिलीलीटर्स, त 0.4 मिलीलीटर्स जो फ़र्क़ु आहे, बाक़ी माना लॻभॻि सेम क्वांटिटी थी मिले। जेको फ़ाइदो आहे उहो इहो आहे कि इंडिया में इहो ईज़िली मिले थो लॉरियल जो, त आई थिंक इहो मां वधीक यूज़ कंदमि, छाकाणि मूंखे इहो मिले नथो सवलाइप सां। बेटर देन सेक्स जेको नंढो वारो हुयो मूंखे जेको सभिनी खां पहिरियों वरितो उहो मां फिनिश करे छॾियो, हे मुंहिंजी सेकेंड बॉटल आहे एंड आई एब्सोल्युटली लव इट। बट मां इहा बॉटल इन करे वरिती छाकाणि मूंखे कंपेयर करणा हुया ॿई कि ॿिन्हिनि जी फिनिश कीअं थी लॻे एंड मां कैमरा ते फर्स्ट टाइम वटि कंपेयर कयो, बट ऑल्सो मूंखे ॾिसणो हो कि घणो टाइम हलनि था ऐं स्मज प्रूफ आहिनि कि न, माना ईअं हेठि ट्रांसफर थिए थो कि न। ईअं थींदा आहिनि न के मस्कारा सटा लॻी वेंदा आहिनि अॻियां पुठियां कारो कारो थी वेंदो आहे, मेकअप जंहिं महिल लॻल हूंदो आहे उन महिल, त इन्हनि ॿिन्हिनि सां उहो न थींदो आहे। इन सां त मूंखे ख़बर आहे छाकाणि बेटर देन सेक्स मां जाम यूज़ कयो आहे, हे बि मां चङे टाइम खां यूज़ कयां थी, अॼु वीडियो में फर्स्ट टाइम थी ॾेखारियां। हे जेको आहे इहो वाटर प्रूफ आहे इन्हनि जो लॉरियल वारनि जो, हे वारो जेको इहो वाटर प्रूफ न आहे, बेटर देन सेक्स जो वाटर प्रूफ मस्कारा बि ईंदो आहे, उन ईअं ग्रीनिश ब्लूइश पैकिंग हूंदी आहे, मां फोटो विझंदीमांव तव्हां लाइ स्क्रीन ते। ऑल्सो अघु वाइज़ त हे आई थिंक 800 या 900 रुपए जे विच में आहे इंडिया में। नायका ते चङा ऑफर्स हलंदा रहंदा आहिनि, त कॾहिं 600 में मिलंदो आहे, कॾहिं 700 में मिलंदो आहे, जंहिं महिल तव्हां चेक था कयो उन मथां मदार आहे। हे जेको आहे इहो 19-20 पाउंडनि जे आसपास आहे फुल साइज़, मां ॿिन्हिनि जे फुल साइज़ जी थी ॻाल्हि कयां, माना लॻभॻि 18 से 20 हज़ार जे आसपास अगरि तव्हां इंडियन रुपीज़ में कन्वर्ट कयो त। आई नो हे डबल प्राइस आहे हिन खां, बट मूंखे हे जाम वणंदो आहे एंड हिन जो जेको लास्टिंग पावर आहे, हिन जो जेको परफॉर्मेंस आहे उहो ऑफकोर्स ॾाढो सुठो आहे, बट हे ॾाढो सुठो ड्यूप आहे, हे ॾाढो सुठो हुन जी कॉपी आहे अगरि मां सिंपल अखरनि में चवां त, एंड ऑलमोस्ट सिमिलर असरु ॾींदो आहे, इनफैक्ट वाटर प्रूफ बि आहे। जेतिरो मूंखे ख़बर आहे हिन जी ट्रैवल साइज़ न ईंदी आहे, हिन जी ट्रैवल साइज़ ईंदी आहे जेकी मां पहिरियों वरिती हुई। त हा, इहो हुयो मुंहिंजो मस्कारा लॻाइण जो प्रोसीजर तव्हांजे लाइ, कंपैरिज़न लॉरियल टू फेस्ड बेटर देन सेक्स वॉल्यूमिनस लैश पैराडाइज़। एंड मुंहिंजे लाइ बि मूंखे इहो कंपेयर करणु ॾाढो वणियो, तव्हांखे इहो थोरो रिव्यू ॾियणु वणियो, छाकाणि मूंखे सिंधी में मेकअप यूट्यूब वीडियोस ठाहिणा आहिनि एंड उन लाइ मुंहिंजे लाइ इहो थोरो चैलेंजिंग हुयो कि कहिड़ा अखर चवां, लैशिस खे मथे कंदो आहे, आई लैशिस खे छा चइबो आहे, छप्पर त आई लिड थींदो आहे न, तव्हां सम्झी वियो न। ओके, मिलूं था ॿिए वीडियो में। तव्हांजी काई रिक्वेस्ट हुजे त प्लीज़ मूंखे हेठि कमेंट्स में ॿुधायो। अगरि तव्हांखे वीडियो वणियो त लाइक कयो, आंगूठो दॿायो, पंहिंजे साहेड़ियुनि सां, दोस्तनि सां, फैमिली सां, फ्रेंड्स सां शेयर कयो इहो वीडियो जिन खे बि मेकअप में इंट्रस्टेड, एंड प्लीज़ सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे द सिंधी गर्ल। हिते तव्हांखे मेकअप, लाइफस्टाइल, स्किन केयर सभु वीडियोस मिलंदा। मिलूं था ॿिए वीडियो में, तेसिताईं खोड़ प्यार। एंड मूंखे ॿुधाइजो इन्हनि ॿिन्ही मां तव्हां कहिड़ो यूज़ कयो आहे, कहिड़ो न कयो आहे, तव्हांजा ॿिया कहिड़ा फेवरेट मस्काराज़ आहिनि, प्लीज़ मूंसां हेठि कमेंट्स में शेयर कयो, छाकाणि मूंखे मस्कारा हणणु जाम वणंदो आहे एंड मां हमेशह सुठा मस्काराज़ ॻोल्हींदी रहंदी आहियां। ऑल्सो यूजुअली मस्कारा हणण खां मेकअप आर्टिस्ट चवंदा आहिनि कि आई लैशिस खे कर्ल करणु खपे, मूंखे कलर आहे, बट रियल लाइफ में मां आई लैश कलर यूज़ न कंदी आहियां, तॾहिं मूंखे तव्हांखे रियलिटी में ॾेखारिणो हे डायरेक्ट मस्कारा हणणु विदाउट कलर। आई होप तव्हांखे वीडियो वणियो। बाय, खोड़ प्यार।